तो बिचार खान हिन रस्ते सां ईंदो? सुड़ा पूरी पूरी पक्का, छो त हिन रस्ते खां सवाइ ॿियो को मुतबादल रस्तो आहे ई कोन जंहिंसां ख़ान बहादुर की वो ताक़त बनी। मजबूरी अथसि, हिन रस्ते सां ईंदो। थोरो इंतज़ार कर। हाँ बिल्कुल, रस्तो तो इहो ही आहे। ज़ाहिर आहे गुज़रंदो बि हितां, पर मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिकु अणॼाण माण्हू जे चवण ते असां हुनजो रस्तो पकड़ियूं बीठा आहियूं, इहो छा सही आहे? सुड़ा फ़िलहाल त मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा सही आहे छा ग़लति। बसि अंदर में हिकिड़ी बाहि थी भरे जेका इन उठ खे लेटाइण खां पोइ ई थधी थी। यार साल ही सोडो हर वक़्तु तोसां गॾु आहे, पोइ चाहे मरण हुजे चाहे मारण हुजे, पर तोखो कॾहिं बि पोइते पेर न कंदो, हर वक़्तु तोसां गॾु हूंदो। वॾा तोता सिर कुर्बान आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां सभु मूंसां प्यार था कयो, जेकॾहिं हयाती रही तव्हांजा थोरा लाइबा बि ऐं गाइबा बि, पर यार जेकॾहिं मां हिन जहिड़े में मारिजी वञा त तव्हां सॼी संगत खे मुंहिंजे घर जी पाण था चए। यार सारे सालिया ही तूं कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं करीं? यार तूं हर वक़्तु मायूसी वारियूं ॻाल्हियूं कंदो आहीं, इहो सुठो कमु न आहे। सुडानी में मायूसी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ईंदड़ वक़्त जे मुठ में छा आहे इहा कंहिंखे बि ख़बर कोन्हे। बाक़ी मौत त को मिलणो न आहे, हर कंहिंखे अचिणो आहे। यार तोसां बहस ई अचायो आहे। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त बिचार ख़ान कहिड़े वक़्तु ईंदो? थोड़ा टाइम ते सफ़ा भरियो पियो अथसि, पर लॻे थो अञा कुझु इंतज़ारु करिणो पवंदो, छो त जीअं ई उहो ॻोठ खां ॿाहिरि रस्ते ते चढ़ंदो त को माण्हू असांखे इतलाह ॾींदो ऐं पोइ ई हुन उठ जो असां अॻु वठंदासीं। पुट बिजार खान त अधु कलाक पहिरीं मूंखे फ़ोन कयो, तव्हां घरां निकिरी चुको आहियां। बाबा नाहे अञा ताईं छो नाहे पहुतो? बाबा जानी मां त तव्हांखे एतिरो चवंदुसि त तव्हां बिचार खां फ़ोन करे उनखां पुछा करे ॾिसो तूं आख़िर पहुतो किथे आहे। पुट मूं हुनखे इलाही दफ़ा ट्राई कई आहे, पर मुंहिंजो फ़ोन ई अटेंड न पियो करे। बाबा जानी मां त इहो थो सोचां त किथे साले जहिड़े रस्ते ते बदतमीज़ी या रस्ता रोक त न कई आहे? न, साले जी इहा मजाल नथी थी सघे जो हू मूं ॾांहुं ईंदड़ महिमान सां खेसि करे। बाबा जानी साले पंहिंजो पाण खे वॾो मुड़ुसु माण्हू ऐं मोतबर थो सम्झे। इहो साले जेको मूंसां विढ़ी सघे थो त पोइ तूं हुजी या बिचार खान, हू कंहिंजो अहसासु या कंहिंजो ख़्यालु छा कंदो? पर हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ शहरोज़ ख़ान, जेकॾहिं मूं ॾांहुं ईंदे हुन बिजार खान ॾांहुं आङुर बि खई त आऊं हुनजो जीअण हराम करे छॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।